औरतुनि जो मीलाद में बयानु करणु, तिलावत करणु, नात ख़्वानी करणु, इन जो हुकुम छा आहे? ऐं पिणु ॿुधाईंदा त माइक ते इन्हनि जो मीलाद पढ़ण जो बि हुकुम छा आहे? मीलाद शरीफ़ करणु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशी में पाण जी ताज़ीम जे लाइ, पाण जो पैगाम मुसलमाननि ताईं पुॼाइण जे लाइ मीलाद शरीफ़ जी महफ़िल मुनाक़िद करणु, उन में तिलावत क़ुरान थिए, कंहिंजो बयानु थिए, दीन जूं ॻाल्हियूं ॿुधायूं वञनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैदा थियण जो ज़िक्र कयो वञे, ज़िक्र अज़कार थिए, सलाम पढ़िजे। इहो कमु सिर्फ़ु मर्दनि सां गॾु ख़ासि नाहे। अगरि शरीयत जे जाइज़ हदुनि में रही करे औरतूं कनि थियूं, इन जी बि इजाज़त आहे, पर इन में कुझु ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे त अगरि अहिड़े अंदाज़ में औरतूं मीलाद शरीफ़ करे रहियूं आहिनि जो उन्हनि जो आवाज़ ग़ैर महरम नामहरम मर्दनि ताईं पुॼंदो, इहो कमु जाइज़ नाहे। अहिड़े ई तरीक़े ते बेपर्दा थी करे अचनि, इन जी बि इजाज़त नाहे। इन जे करे औरतुनि खे घुरिजे जो अगरि उहो महफ़िल मीलाद जो इनेकाद कनि थियूं, उन खे मल्हाइनि थियूं पंहिंजी ख़ुशी मुताबिक़ ऐं पंहिंजे तौर तरीक़े मुताबिक़, त पर्दे जो मुकमल तौरु इंतज़ाम हुजे, उन्हनि जो आवाज़ु कंहिं ग़ैर मर्द ताईं न वञे, ऐं माइक जो इस्तेमालु त हूअं ई न करणु घुरिजे। ऐं अगरि काथे अहिड़ो तरीक़ो यानी नाजाइज़ तरीक़ो इख़्तियार कयो थो वञे, अहिड़ी सूरत में त उन्हनि जे मर्दनि ते फ़र्ज़ु हूंदो जो उहे पंहिंजी औरतुनि खे पर्दो कराइनि ऐं नाजाइज़ कम में शामिलु थियण खां उन्हनि खे बचाइनि। क़ुरान पाक में अहादीस करीमा में औरत जे पर्दे जो वॾो एहतमाम ॿुधायो वियो आहे। औरत खे पाण बि पर्दो करणो आहे, औरत खे पंहिंजो हार सिंगार, पंहिंजो आवाज़ ॿिए ताईं, जंहिं आवाज़ में लचक हुजे, जंहिं आवाज़ में प्यार मोहबत हुजे, उहो आवाज़ ॿिए ताईं न वञणु घुरिजे। क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वक़ुल लिल्मुमिनाति यग़्दुद्न मिन अब्सारिहिन्न वयहफ़ज़्न फ़ुरूजहुन्न वला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला मा ज़हर मिन्हा वलयضरिब्न बिख़ुमुरिहिन्न अला जुयूबिहिन्न। वधीक अल्लाह पाक इरशाद फरमायो, वला यضरिब्न बिअरजुलिहिन्न लियुअलम मा युख़फ़ीन मिन ज़ीनतिहिन्न। तर्जुमो, ऐं मुसलमान औरतुनि खे हुकुम ॾे त उहे पंहिंजूं नज़रूं कुझु हेठि रखनि ऐं पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कनि ऐं पंहिंजो सींगार न ॾेखारीनि सिवाइ जेतिरो बदन जो हिसो पाण ई ज़ाहिर आहे, ऐं उहे पंहिंजूं चादरियूं पंहिंजी गिरेबाननि ते पाए रखनि ऐं ज़मीन ते पंहिंजा पेर इन करे ज़ोर सां न हणनि जो उन्हनि जे इन सींगार जी ख़बर पइजी वञे जेका उन्हनि लिकाई आहे। हिन आयत में अल्लाह तबारक व तआला वाइके अंदाज़ में औरत जे पर्दे खे बयानु फरमायो आहे त औरत जो हार सिंगार कहिड़े तरीक़े ते बि ॿियनि मर्दनि जे साम्हूं हरगिज़ ज़ाहिर न थिए। हा, जेके उन जा महरम मर्द आहिनि, उन जो मुड़ुसु आहे, उन ते औरत जो हार सिंगार ज़ाहिर थिए त इन में को मसइलो नाहे। हिकिड़ी हदीस शरीफ़ में अचे थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मुलाहज़ा फरमायो त औरतूं माण्हुनि सां गॾु हिकिड़े इज्तिमा गाह मां निकिरी रहियूं आहिनि, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि औरतुनि खे इरशाद फरमायो, तव्हां थोरी देरि रुकिजी वञो, तव्हांखे इहो इख़्तियार नाहे जो तव्हां रस्ते जे विच में माण्हुनि सां गॾु हलो, तव्हांखे घुरिजे जो तव्हां रस्ते जी साइड में हलो। रावी बयानु करे थो, जेको रिवायत करे थो उहो बयानु करे थो त असां ॾिठो त उहे औरतूं घरनि जी भितुनि सां गॾु ईअं पियूं हलनि जो उन्हनि जा कपिड़ा उन्हनि भितुनि सां गॾु टकराइजनि पिया, अटकजनि पिया। इहा आयत मुबारका ऐं इहा हदीस शरीफ़ तमामु वाइके अंदाज़ में ॿुधाए थी त औरत जो हार सिंगार कहिड़े तरीक़े सां बि ग़ैर मर्द ते ज़ाहिर न थियणु घुरिजे। इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह खां सुवालु थियो, जंहिंजो मफ़हूम इहो आहे त औरतूं मिली करे मीलाद शरीफ़ कनि थियूं ऐं उन्हनि जो आवाज़ु ॿियनि मर्दनि ताईं वञे थो, छा इहो जाइज़ आहे?
इन जो मफ़हूम तो अर्ज़ु कयां त इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़रमायो त औरतुनि जो अगरि हार सिंगार ज़ाहिर थिए या उन्हनि जो आवाज़ ग़ैर मर्दनि ताईं पुॼे त उन्हनि खे अहिड़ो मीलाद करण जी हरगिज़ इजाज़त नाहे। इन जे करे ख़ुलासे कलाम इहो ई निकितो त औरत माइक ते अहिड़े अंदाज़ में नात पढ़े, मौलूद शरीफ़ पढ़े जो उन जो आवाज़ नामहरमनि ताईं वञे, इन जी हरगिज़ इजाज़त नाहे। अहिड़े तरीक़े ते असां ॾे हिकिड़ी वॾी इहा तमामु घणी ख़राबी निकिरी चुकी आहे जो मर्दनि जो इज्तिमा त ॿाहिरि थींदो आहे, हाणे औरतुनि जो इज्तिमा बि नात ख़्वानी जी महफ़िल गली में रखी वेंदी आहे ऐं हर नंढो वॾो उन्हनि जो आवाज़ ॿुधंदो आहे। इहो हरगिज़ शरीयत में जाइज़ नाहे। औरतुनि खे महफ़िल मीलाद करणी आहे त पर्दे जो वाज़े तौरु इंतज़ाम हुजे, कंहिं अहिड़े कमरे में लिकियल जाइ ते कनि जिते ग़ैर मर्द ताईं उन्हनि जो आवाज़ न वञे। इन्हनि शर्त शराइतुनि जो अगरि उहो ख़्यालु रखनि थियूं त पोइ उन्हनि जे बि महफ़िल मीलाद करण में, तिलावत क़ुरान करण में, नात शरीफ़ मौलूद शरीफ़ पढ़ण में, बयानु करणु ॿुधण में कंहिं क़िस्म जो को मसइलो न आहे, उहे करे थियूं सघनि। इन जे करे अल्लाह जी रिज़ा तादाद सां मशरूत न आहे, तादाद सां वॾे अंग सां न आहे लिखियलु। अल्लाह जी रिज़ा शरीयत ते अमल करण में आहे त शरीयत ते अमल करिणो आहे, तादाद घणो थी वियो इन करे माइक हणिणो आहे त इन जी इजाज़त न आहे। इन जे करे शरीयत जी हदुनि जो ख़्यालु रखिणो आहे। शरीयत जे शर्त शराइत ऐं उन जी ॾिनल इजाज़त मुताबिक़ ई औरतुनि खे महफ़िल मीलाद करणु घुरिजे। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।